गिरफ्तारी ये आवाम थी जैसे हुए जी सर आवाम समझे सी कहिड़े क़िस्म जा केस आहे जी सर को शर्म हूंदो आहे को हया हूंदो आहे सही न शर्म आहे न हया आहे अहिड़े क़िस्म जा केस मां फुर कंदमि मोटरसाइकिल जी मां पेट्रोल पंप ते 5,000 रुपया ख़रीदमि पोइ केस ठाहिबो आहे पोइ चङो केस ठाहिबो आहे मां जो ख़ानदान पूरे पाकिस्तान में मौन आहे उहो आहे पूरे सिंध असांजे किरदार मां वाक़ुफ़ु आहे त बाबा अहिड़ा ढोंगा केस न ठाहियो न जेके वोटनि में बि न बीह सघनि वोटनि ॿुधो ई पियो हिकिड़ो करप्शन जो केस ठाहियो मां 1000 फुट मोरे जी ज़मीन जेका आहे उन ते मां दादली कई आहे फौजरी कई आहे सही हाणे 25 सैकड़ो मोरो शहर मुंहिंजे परदाॾे जी ज़मीन ते ठहियलु आहे ऐं मूंखे बुख ई रुगो 1000 फुट जी हाणे छा कजे सिंध में जेका शराफ़त जी सियासत हूंदी जेतिरी रवादारी जी सियासत हूंदी सिंध में जा रस्म रवाजूं हूंदियूं त सियासी मुखालफ़त पंहिंजी जॻह ते पर हिकिड़ी हद कोन टुपबी पर हीअ त हाणे मां छा चवां शुक्र अलहमदुल्ला अञा पाकिस्तान ऐं सिंध जूं अदालतूं आज़ादु आहिनि तंहिंजे करे मां हिते बीठो आहियां ऐं मां चर्चिल चयो सेकेंड वर्ल्ड वॉर में त जेको इंग्लैंड खे एॾो नुक़सानु थियो आहे असांजो अदालतनि जो छा हाल आहे हुनखे ॿुधायो वियो त अदालतूं अञा सही आहिनि ऐं फ्रीली कमु कनि पियूं शुक्र आहे अञा 80 सैकड़े खां मथे अदालतूं फ्रीली आज़ादी सां कमु कनि पियूं तंहिंजे करे मां आज़ादु थी तव्हांजे विच में बीठो आहियां जीअं हमेशह पाणी जे मामले में सिंध जे माण्हुनि सां बीठी आहे कालाबाग जो मसइलो हुजे या कैनाल जो मसइलो हुजे असां सम्झूं था त सिंध जो पाणी सिंध जे अवाम जो सिंध जे माण्हुनि जो हक़ आहे सिंध जो हक़ आहे ऐं उहो केर बि हुजे उनखे सिंध जे पाणी चोरी करणु कोन ॾींदासीं न पोइ सिंध जे पाणी ते धाड़ो हुननि मां उहो ॿुधो हूंदो मां चयो बाबा मां त सियासत छॾण पई चाही जो अॼुकल्ह जी सियासत माफ़िया जी सियासत आहे अॼुकल्ह जी सियासत जेका आहे उहा चोरनि लोफरनि जे हथ में सियासत अची वई आहे शरीफ़ माण्हुनि जो कमु न रहियो आहे सियासत कनि मां जेको कंबल उछलायो पियो वरी वापसि मुंहिंजे कराए छॾियो अथई त मां सिंध जी अवाम खे हिन माफ़िया जे हथनि में नथो छॾणु चाहियां मां सिंध जी अवाम सां गॾु